गस्टा मैसर ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे उहदेदारनि जी हलफ़ बरदारी वारी शानदार तक़रीब नवाबशाह जे मक़ामी होटल में मुनक़िद कई वई, जंहिंमें मरकज़ी सदर मक़सूद महमूद मैसर मरकज़ी उहदेदारनि ऐं मुख़्तलिफ़ डिवीज़न ऐं ज़िलनि सां गॾु काफ़िले जी सूरत में नवाबशाह पहुतो, जिते उस्तादनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते मेज़बान पारां आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं टोपी पारां आदर भाव कयो वियो। ज़िला शहीद बेनज़ीराबाद में गवर्नमेंट सेकेंडरी टीचर्स एसोसिएशन गस्टा मैसर जो बुनियाद विधो वियो, जंहिंजो ऐलान गस्टा मैसर जे मरकज़ी सदर मक़सूद महमूद मैसर ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी नई मुंतख़ब बॉडी जे सदर दोस्त मोहम्मद गोरचाणी, सीनियर नायब सदर अनवरदीन भट्टी, जनरल सेक्रेटरी ज़ाकिर हुसैन जमाली, डिवीज़नल सीनियर नायब सदर अलीशेर दायरी ऐं ॿियनि खां उहिदे जो हलफ़ खणायो वियो। तक़रीब के खिताब कंदे मरकज़ी सदर मक़सूद मैसर चयो, तंज़ीम जो कम रुगो करप्शन करण ऐं ग़रीबनि उस्तादनि जा हक़ गज़ब करण न हूंदो आहे। गस्टा पैगम्बरी जे पेशे सां वाॻियल हिकु पाक इदारे जो पाक तंज़ीम आहे। असां हिन खे 30 सालनि ते मढ़ियल ब्लैकमेलर कामोरनि ऐं सियासतदाननि ऐं चिमचनि खां पाक रखियो आहे। मक़ामी होटल में कोठायल तक़रीब डिवीज़न जे 3 ज़िलनि जे उहदेदारनि शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सदर इक़बाल अहमद, निज़ामुद्दीन ख़ासकेली, मोहम्मद अयूब मलिक ऐं शिकारपुर जे अॻवान मोहम्मद बचल अबड़ो समेत उस्ताद बिरादरी जे वॾे अंग शिरकत कई। HRJDU न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDU न्यूज़।